नाज़रीन बुलेटिन खे अॻिते वधाईंदे अव्हांखे ख़बर ॾियूं त तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी आहे। अव्हांखे अपडेट कयूं त तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी आहे। पीटीआई सेक्रेटरी जनरल असद उमर मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे अदालत में चैलेंज कयो आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं त पीटीआई सेक्रेटरी जनरल असद उमर मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे चैलेंज कयो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं त तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी आहे। पीटीआई सेक्रेटरी जनरल असद उमर मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे अदालत में चैलेंज कयो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं त तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी आहे। अव्हां सां शेयर कयूं त पीटीआई सेक्रेटरी जनरल असद उमर मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे अदालत में चैलेंज कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾियूं त तहरीक इंसाफ़ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी आहे।